लाफ़ानी मां मुराद उहा शइ या उहो जानदार आहे जंहिंखे कॾहिं मौत न अचे या संदसि ज़िंदगी अहिड़ी हुजे जो हू जेसिताईं जीअरो रहणु चाहे रही सघे। इन हवाले सां मोहक़िक़नि हिकु जानदार हाइड्रा बाबति तहक़ीक़ कई हुई। हाइड्रा उन समुंड में मिले थो ऐं इन बाबति चयो वेंदो आहे त इहो जानदार हयातियाती तौर ते लाफ़ानी आहे, पर हाणे हिकु इंजीनियर वॾी दावा करे छॾी आहे। हिकु इंजीनियर अहिड़ो आहे जंहिं जूं हेल ताईं कयल 86% अॻकथियूं दुरुस्त साबित थियूं आहिनि। हिन वक़्त त इंसान लाफ़ानी बणिजण जे वेझो न आहिनि ऐं न ई को अहिड़ो इंसान आहे जेको जेतिरो चाहे जहिड़ो रही सघे, पर इंजीनियर जी दावा आहे त जल्द इंसान लाफ़ानी बणिजी वेंदा। इन खां अॻु माहिर चवंदा रहिया आहिनि त टेक्निकली तौर ते इंसान कंहिं न कंहिं ॾींहुं मुस्तक़बिल में लाफ़ानी हुजण जो राज़ ॼाणे वठंदा ऐं इन हवाले सां तहक़ीक़ूं कयूं वेंदियूं आहिनि। पर गूगल जे अॻूणे इंजीनियर रे कुर्ज़वील जो चवणु आहे त इन में रुॻो 8 साल लॻंदा। अॻूणे गूगल इंजीनियर जो चवणु आहे त जहिड़ी रीति टेक्नोलॉजी तरक़ी करे रही आहे, इन सां इंसान जे लाफ़ानी थियण जा इम्कान तेज़ीअ सां वधी विया आहिनि। कुर्ज़वील हेल ताईं 147 अॻकथियूं करे चुको आहे ऐं संदसि अॻकथियूं अक्सर दुरुस्त साबित थींदियूं आहिनि। हू सम्झे थो त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां तयारु कयल नैनोबोट्स इंसान खे लाफ़ानी बणाइण में मदद कंदा। इहा टेक्नोलॉजी उन्हनि खलियुनि ऐं टिश्यूज़ जी मरम्मत कंदी जेके उमिरि वधण सां गॾु ख़राब थियनि था। हिकु निजी यूट्यूब चैनल ते जीनियात नैनो टेक्नोलॉजी ऐं रोबोटिक्स में तरक़ी ते बहस कंदे हुन चयो त नैनोबोट्स इंसानी उमिरि खे तब्दील करे छॾींदा। ही नंढड़ा रोबोट्स जिस्म जी ख़राब शयुनि खे दुरुस्त कंदा ऐं बीमारियुनि ख़िलाफ़ असांजी मुदाफ़ियती क़ुवत खे वधाईंदा। ही नंढड़ा रोबोट्स असांखे कैंसर जहिड़े मौतमार मर्ज़नि खां बि महफ़ूज़ रखंदा। कुर्ज़वील जी अॻकथी मूजिबि 2030 ताईं इहो कारनामो अंजाम ॾिनो वेंदो, जंहिंखे हेल ताईं रुॻो शक में ॾिठो वञे थो, छो त खोड़ अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जो हेल ताईं को इलाज दरियाफ़्त नाहे थियो।